अज खां वठी ने एआई ते त मां कॾहिं बि एतबार कोन कंदसि। छो बा छा थियो? मोबाइल भॻो ही छा थियो? हुन खां पुछा कंहिं त जेको सो अमीर थियण जो तरीक़ो ॿुधा त चए थो महिनत कर। पोइ महिनत कर न। हा त पोइ महिनत जो त घर वारा बि चवनि पिया था। पोइ हिन ते हे कहिड़ो वरी नई शइ ॿुधाए पई थो असांखे। उहो त घर वारा बि चवनि था महिनत कंदे त अमीर थींदे। पोइ हे एआई वरी कहिड़ो असांखे जेको नओं तरीक़ो ॿुधाए पियो थो। बाबा मेहनत कंदे तो तरक्की कंदे न। वेठो घर वेठो हूंदे यार वो। पोइ एआई वरी नई शइ कीअं थो ॿुधाए? बकवास। अरे वो बेवकूफ़ हेॾियूं वॾियूं मुठियूं रखियूं अथई, अकुल ज़रो बि कोन अथई। छा थियो? एआई खे सिग्नल कोन मिलंदा हूंदा तॾहिं करे इहो ग़लति तरीक़ो तोखे ॿुधाए थो। तूं हिकिड़ो कमु कर हाणे, हा मोबाइल खे वण जे हेठां रख, पोइ सिग्नल जेके आहिनि न पूरा ईंदा न, पोइ तोखे सही तरीक़ो ॿुधाईंदो कमाइण जो। वण जे हेठां डबल थींदा? वण जे हेठां सिग्नल डबल थी ईंदा न, पोइ तोखे तमामु बहितरीन तरीक़ो ॿुधाईंदो। पोइ अमीर थियण जो तरीक़ो ॿुधाईंदो? बिल्कुलु ॿुधाईंदो। रखां थोड़ा अकुल सिख थोरो। वाह जो तोखे दिमाग़ कोन हेॾो गाबे जेॾी मुंडी तूं। ए साम्हूं रखां ने वण जे हेठां। वण जे हेठां रख, वण जे हेठां रख। ठीक है इते रखां न इते। हाणे ॾिस बेवकूफ़ आहे या न आहे? ईअं बेवकूफ़ खे वधीक बेवकूफ़ ईअं बणाइबो आहे। ऐं वण जे हेठां मोबाइल रखण सां सिग्नल बीणा ईंदा या सफ़ा बेवकूफ़ थी वियो न। ॾिस समझी कोन। अरे यार अञा त सिग्नल ई बीणा कोन थिया न। रंदे हिकिड़ो सिग्नल आहे त उहो बि पोइते थी वियो आहे। अरे तूं बि मोबाइल खे थोरो चओ न त जल्दी कर जल्दी कर। ईअं थोरो थींदो, मोबाइल खे चओ। अच्छा अरे मोबाइल थोड़ो जल्दी कर, सिग्नल दे त मां एआई खां पुछा कयां त मां अमीर कीअं थींदसि। अरे यार वरी बि कुछ कोन थो करे। अरे बा पहिरियां मोबाइल खे अस्सलाम वालेकुम त चओ, सलाम चईंसि पोइ वर्दी ॾींदई। हाँ अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोबाइल वरी बि कुछ कोन थियो आहे। तव्हां भई मूंसां मज़ाक कंदा पिया हुआ न? न भाईजान, असां ॾिसूं पिया त तूं बेवकूफ़ केतिरो आहीं। न बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे। असां इहो ॾिसूं पिया त हर कंहिं ॻाल्हि ते बिना सोचे सम्झण सां यकीन कीअं कबो आहे। बस मां हाणे सम्झी वियसि। कॾहिं बि कंहिंजी ॿुधल ॻाल्हि ते यकदम यकीन न कबो। माण्हू बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। पोइ इहा ई ॻाल्हि, का बि ॻाल्हि हुजे पहिरियां उनजी तस्दीक कर, उनखे ॾिस जांच कर, पोइ उन ते अमल कर। जेको बि तोखे चए थो मोबाइल वणनि जे हेठां रख, तूं उन ते माना अमल कंदो ई। बस अॼु खां पोइ मां सम्झी वियो आहियां भाईजान। का बि वायरल ॻाल्हि जेका बि हुजे न, जेसीं ताईं उनजी तस्दीक, जेसीं ताईं उन ते यकीन, जेसीं ताईं उनखे पंहिंजे अखियुनि सां न ॾिसंदसि, तेसीं ताईं उन ॻाल्हि ते यकीन कोन कंदसि। भाउ वॾो ज़लील कंदो आहे हे दुनिया असांखे। बाबा जेकॾहिं दोस्त वीडियो अगरि तव्हांखे वणियो आहे ऐं तव्हांखे वीडियो सुठो लॻो आहे त दोस्तनि ताईं बि लाज़मी शेयर कजो, ताकि दोस्त बि अहिड़े बेवकूफ़ी खां बची वञनि।